Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Naeem's Virtual Academy. Today we are moving forward towards the next tense, which is future perfect continuous tense, or you can call it future perfect progressive tense. अच्छा, सिंधी में इनके सॾिबो आहे ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तमरारी. ठीकु आहे. हाणे इन जी सिंधी में जेका निशानी आहे सिंबल इन सिंधी उहा छा आहे? पए छॾियो हूंदो, पए छॾिया हूंदा. या वरी इन जी ॿी निशानी आहे पयो दो रहंदो, पया दा रहंदा. ठीकु आहे. इन जी वरी टी जेका निशानी आहे उहा आहे पए चुको हूंदो, पई चुकी हूंदी, पया चुका हूंदा. ठीकु आहे. हाणे इहो फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूस टेंस छा थो ॾेखारे? इहो ॾेखारे थो त को एक्शन आहे, को कमु आहे जेको फ्यूचर में ई शुरू थींदो, फ्यूचर में ई उहो ख़तमु थी चुको हूंदो, अॻिते हली करे कंटिन्यू रहंदो ऐं वरी ख़तमु थी वेंदो. ठीकु आहे. इहो इन में ॾेखारियल आहे. हाणे ख़तमु थियण जो मतिलबु परफेक्ट ख़तमु थी वेंदो, कंटिन्यूस जो मतिलबु आहे उहो जारी रहंदो, फ्यूचर जो मतिलबु फ्यूचर में उहो एक्शन जेको आहे या कमु जेको आहे जंहिंजे बारे में ॿुधायो थो वञे उहो फ्यूचर में थींदो. अच्छा, इंग्लिश में इन जा हेल्पिंग वर्ब्स कहिड़ा आहिनि? इंग्लिश में इन जा हेल्पिंग वर्ब्स आहिनि शल आर विल हैव बिन. अच्छा, हाणे शल कंहिं कंहिं सां लॻंदो आहे तव्हां ख़बर आहे. शल लॻंदो आहे आई ऐं वी सब्जेक्ट हुजे त उन सां लॻंदो शल हैव बिन. जेकॾहिं सब्जेक्ट जी जॻह ते हुजे यू, ही, शी, इट, दे, सिंगुलर नाउन आर प्लूरल नाउन, इन्हनि सभिनी सां छा लॻंदो आहे? विल हैव बिन इन्हनि सां लॻंदो. ठीकु आहे. ऐं छो त कंटिन्यूअस आहे, प्रोग्रेसिव आहे, कमु जेको आहे जारी आहे उहो, इन जे करे फॉर्म ऑफ वर्ब इन में कहिड़ी लॻंदी? इन में लॻंदी इंग फॉर्म ऑफ एक्शन वर्ब. ठीकु आहे. हाणे असां वटि इन जी फॉर्मेशन या जेका स्ट्रक्चर आहे इन जी फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी उहा कहिड़ी आहे? जेकॾहिं जुमिलो पॉज़िटिव जो हुजे and if you are confirmed that the sentence belongs to future perfect continuous tense and it is of positive form, then you will have to follow this formation or structure. First of all, you will have to put down the subject. After that, helping verb. If the subjects is one of them, one of these both, I or we, you will have to put down shall have been. If the subject is among them, then you will have to use will have been. After that, action verb means ing form of action verb, and in the last you will have to place object, and after object full stop you will have to put down. ठीक है. पॉजिटिव जी फॉर्मेशन ये आहे. उन्हीं खां पोइ जेकॾहिं असां इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव जी ॻाल्हि करूं, हाणे कल्ह मां नेगेटिव इंटेरोगेटिव रखी आहे, अॼु वरी मां चेंज करे आहियां इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव जी फॉर्मेशन रखी आहे. जेकॾहिं इंटेरोगेटिव ऐं नेगेटिव जो सेंटेंस हुजे, फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस जो सेंटेंस हुजे, पोइ तव्हां छा कंदो? सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब रखंदो. हाणे साॻियो सेम इज़ द केस विद दिस टेंस कि जेकॾहिं हेल्पिंग वर्ब हिकु, ॿ या टिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे. हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था हेल्पिंग वर्ब टिनि लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे. हिकिड़ो आहे शल हैव बिन, या वरी आहे विल हैव बिन. टे लफ़्ज़ आहिनि. ठीकु आहे. ऐं टिनि लफ़्ज़नि ते हेल्पिंग वर्ब मुश्तमिल आहे. पोइ तव्हां छा कंदो? सभ खां पहिरियों जेको आहे हेल्पिंग वर्ब जो जेको पहिरियों वर्ड आहे उहो पहिरियों रखंदो. उन खां पोइ सब्जेक्ट रखंदो. सब्जेक्ट खां बाद में नाट रखंदो. नाट खां पोइ जेको हेल्पिंग वर्ब जा ॿ वर्ड रहिजी आहे, यानी हैव बिन, यानी शुरूआति में ईंदो शल या विल, अॻिते हली करे हलंदो हैव बिन. हिते हैव बिन. उन खां पोइ एक्शन वर्ब जी इंग फॉर्म, आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट रखंदो ऐं क्वेश्चन मार्क रखंदो. ठीकु आहे. हाणे इहा इन जी फॉर्मेशन आहे. एग्ज़ाम्पल्स जेकॾहिं असां वठूं त पहिरियों असां वटि सेंटेंस छा आहे? मां ईंदड़ हफ़्ते, माने इन फ्यूचर टाइम, इन कमिंग वीक, मां ईंदड़ हफ़्ते किताब पूरी करे पए चुको हूंदसि. यानी फॉर एग्ज़ाम्पल जेकॾहिं हीअ किताबु मां लिखां थो या हीअ किताबु मां पढ़ां थो, ईंदड़ हफ़्ते मुंहिंजी इहा किताबु छा आहे? पूरी थी चुकी हूंदी. हाणे कंटिन्यू आहे, ईंदड़ हफ़्ते कंटिन्यू बि रहंदी ऐं ईंदड़ हफ़्ते में उहा ख़तमु थी वेंदी. ठीकु आहे. हाणे तव्हां ॾिसी सघो था हिते इस्तेमालु थियल आहे पए चुको हूंदसि, पए चुको हूंदसि, ओहे या पए चुको हूंदो या हूंदसि. हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था ओहे लिखियलु आहे, पए चुको हूंदो या हूंदसि, इन फॉर्म में अची वियो आहे. ठीकु आहे. हाणे पए चुको हूंदसि. हाणे इहो पॉज़िटिव फॉर्म आहे, छो त कोई क्वेश्चन न आहे, कोई नेगेशन न आहे इन में ॾेखारियल. हाणे इन सेंटेंस खे कीअं कन्वर्ट कंदासीं? पॉज़िटिव आहे, सभ खां पहिरियों सब्जेक्ट रखंदासीं. सब्जेक्ट आहे मां, यानी आई. उन खां पोइ रखंदासीं हेल्पिंग वर्ब. हाणे आई सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो लॻंदो? शल. आई
शल हैव बिन। हाणे पूरो इहो कंप्लीट हेल्पिंग वर्ब इहो आहे, 3 लफ़्ज़नि ते मुश्तमिल आहे। उन खां पोइ अचो एक्शन वर्ब जी कहिड़ी फॉर्म, इंग फॉर्म, कंप्लीट थींदो पूरो करणु, कंप्लीटिंग थी वेंदो हे। आख़िर में आहे किताब द बुक, उन खां पोइ ईंदड़ हफ़्ते इन कमिंग वीक। ठीकु आहे, हितां जुमिलो कन्वर्ट थी वियो। हाणे जेकॾहिं इन साॻे ई जुमिले खे असां इंटेरोगेटिव में कन्वर्ट कयूं या इंटेरोगेटिव नेगेटिव में कन्वर्ट कयूं, सभ खां पहिरियों हेल्पिंग वर्ब, दैट इज़ द फर्स्ट वर्ड ऑफ द हेल्पिंग वर्ब, दैट इज़ शल। आए सां शल इस्तेमालु थींदो, शल। उन खां पोइ आहे हमेशह कैपिटल रहंदो आहे। उन खां पोइ जेको आहे नॉट, उहो हिते नॉट रखियोसीं। उन खां पोइ बक़ाया हेल्पिंग वर्ब रहियल जा जेके 2 वर्ड आहिनि उहे आहिनि हैव बिन, शल आई नॉट हैव बिन। उन खां पोइ जेको आहे ऑब्जेक्ट एक्शन वर्ब जी इंग फॉर्म कंप्लीटिंग, आख़िर में ऑब्जेक्ट द बुक इन कमिंग वीक। ठीकु आहे, हे तव्हांजो जेको आहे टेंस कन्वर्ट सेंटेंस कन्वर्ट थी वियो। हाणे नेक्स्ट सेंटेंस छो त हिते जॻह कोन्हे, इन जे करे नेक्स्ट सेंटेंस मां हेॾे लिखियो आहे। हाणे नेक्स्ट सेंटेंस हिते तव्हांखे मां सम्झायां थो पियो। हाणे इन जो नेक्स्ट सेंटेंस कीअं थींदो, नेक्स्ट सेंटेंस इन जो आहे, हू 4 सालनि ताईं लाहौर में पियो पढ़ंदो रहंदो। ठीकु आहे, लाहौर में पियो पढ़ंदो रहंदो। ठीकु आहे, हाणे शुरू बि बाद में थींदो, 4 साल अॻिते जी ॻाल्हि करे थो पियो पढ़ंदो रहंदो। हाणे मां तव्हांखे होॾे पढ़ायां पियो दो एक्शन वर्ब सां लॻंदो, पियो दो रहंदो। हिते तव्हां उहो ॾिसी सघोसि था। हाणे हिते मां ओहे लिखियो आहे, पियो दो रहंदो। ठीकु आहे, हितां ॾिसी करे तव्हां अंदाज़ो लॻाए सघोसि था इहो कहिड़ो टेंस आहे। इहो आहे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस आर प्रोग्रेसिव टेंस। ठीकु आहे, पियो पढ़ंदो रहंदो, हाणे माना इहो कंटिन्यू बि रहंदो इहो कमु। अच्छा, हाणे पॉजिटिव फॉर्म जो जुमिलो आहे, कोई क्वेश्चन न आहे, कोई नेगेशन न आहे। ठीकु आहे, सभ खां पहिरियों सब्जेक्ट रखूंसि हू ही। अच्छा, उन खां पोइ एक्शन वर्ब एक्शन ही सां लॻंदो आहे, विल हैव बिन। उन खां पोइ इंग फॉर्म ऑफ एक्शन वर्ब स्टडीइंग। उन खां पोइ लाहौर में एट लाहौर, घणा साल, 4 सालनि लाइ, फॉर 4 years। हितां जुमिलो कन्वर्ट थी वियो। इन साॻे जुमिले खे जेकॾहिं मां नेगेटिव में कन्वर्ट कयां त सभ खां पहिरियों सब्जेक्ट ही खां बाद हेल्पिंग वर्ब जो पहिरियों वर्ड विल, उन खां बाद नॉट, वरी हेल्पिंग वर्ब जा ॿिया रहियल वर्ड यानी 2 हैव बिन। उन खां पोइ इंग फॉर्म ऑफ एक्शन वर्ब स्टडीइंग, आख़िर में जेको आहे ऑब्जेक्ट एट लाहौर फॉर 4 years। ठीकु आहे, तव्हांजो जेको जुमिलो आहे उहो कन्वर्ट थी वियो। बिल्कुलु सिंपल आहे। हाणे हे तव्हांजा जेके घणा टेंस पूरा थी विया, 3 सिंपल कया हुआसीं, 3 कंटिन्यूअस कया हुआसीं 6, 3 परफेक्ट कया हुआसीं 9, 3 हाणे परफेक्ट कंटिन्यूअस थी विया, हे थी विया तव्हांजा टेंस 12। ठीकु आहे, हाणे 12 टेंस तव्हांजा थी विया। हाणे इन खां अॻिते जेको आहे टू बी इन, टू हैव इन, उहे इनशाला पाण पढ़ंदासीं। हाणे हे टेंस तव्हांजो थी वियो, उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। हाणे इन खां अॻिते असां मूव कयूं था। अॼु वरी इन सां गॾु जेको आहे असां वटि टॉपिक उहो कहिड़ो आहे, उहा यूज़ ऑफ प्रीपोजिशन्स, प्रीपोजिशन्स जा इस्तेमालु। हाणे हे फिक्स्ड प्रीपोजिशन जेके असां वठंदा ईंदा आहियूं, इन सां गॾु टेंस सां गॾु बि कंदा ईंदा आहियूं। हाणे अॼु सभ खां पहिरियों जेको प्रीपोजिशन असां वटि आहे उहा फुल सां गॾु हमेशह ऑफ लॻंदो आहे, फुल विथ न थींदो आहे, फुल फ्रॉम न थींदो आहे। फॉर एग्ज़ाम्पल मां नथो चई सघां द ग्लास इज़ फुल विथ वाटर, नो, द ग्लास इज़ फुल इन वाटर, ग़लति। द ग्लास इज़ फुल फ्रॉम वाटर, ग़लति आहे। फुल सां छा लॻंदो, ऑफ। द ग्लास इज़ फुल ऑफ वाटर थींदो आहे। ठीकु, अच्छा, फुल जेको आहे वरी इन जो जेको आहे फुल एडजेक्टिव आहे। उन खां पोइ जेको ॿियो आहे फिल यानी वर्ब, फिल माना भरणु। ठीकु आहे न, फिल इट विथ। हाणे गिलास खे जेकॾहिं चवंदासीं त इन खे भरो त पोइ फिल सां लॻंदो वरी विथ, इन जे करे मां ॿई लिखिया आहिनि। फिल सां थींदो आहे वरी विथ, फुल सां ऑफ, फिल सां छा लॻंदो, फिल सां लॻंदो विथ। फिल इट विथ वाटर, फिल इट विथ इंक। ठीकु आहे न, इहो इन तरीक़े सां असां इहो फिल सां जेको यूज़ कंदासीं, विथ कंदासीं। फिल सां फ्रॉम, विथ, फ्रॉम, इन, या इहे शयूं इस्तेमालु न थींदियूं। ठीकु आहे न। अच्छा, उहो जेको ॿियो थींदो आहे फिल इन द ब्लैंक्स, उहा अलॻि शइ आहे। उहो वरी सेंटेंस जी कंडीशन जे करे उन सां चेंज थियो, फिल इन द ब्लैंक्स जेको असां चवंदा आहियूं। ठीकु आहे न, ब्लैंक्स में भरियो, ए फिल विथ। ठीकु, उन खां पोइ अचो अक्वेंटेंस। ठीकु आहे, अक्वेंटेंस जी माना आहे ॼाण पहचान, वाक़फ़ियत। अक्वेंटेंस सां छा लॻंदो आहे, विथ। फॉर एग्ज़ाम्पल आई हैव अक्वेंटेंस विथ माई स्टूडेंट्स। ठीकु आहे न, मूंखे पंहिंजे स्टूडेंट्स सां वाक़फ़ियत आहे, ॼाण पहचान आहे, सलाम दुआ मुंहिंजी उन्हनि सां आहे। अक्वेंटेंस सां छा लॻंदो आहे, विथ लॻंदो आहे। उन खां पोइ अफेक्शन। हाणे अफेक्शन जी माना आहे मुहबत, शफ़क़त, प्यार। अफेक्शन सां छा लॻंदो आहे, फॉर लॻंदो आहे। आई हैव अ लॉट ऑफ अफेक्शन विथ माई चिल्ड्रन, विथ
माई ब्रदर्स चिल्ड्रन, विथ देयर चिल्ड्रन, विथ माई स्टूडेंट्स, ठीकु आहे। अफेक्शन फॉर, अफेक्शन सां छा लॻंदो आहे, फॉर लॻंदो आहे। उन खां पोइ आहे वर्ड अटैक। अटैक जी माना आहे हमिलो करणु। अच्छा, हाणे हिते अटैक एज़ नाउन इस्तेमालु थियल आहे। अटैक सां जेको वर्ब इहो लॻंदो आहे प्रीपोजिशन, उहो लॻंदो ऑन। अटैक ऑन हिम, इंडिया हैज़ अटैक्ड ऑन पाकिस्तान, या अटैक्ड डायरेक्ट थींदो आहे पाकिस्तान इन 1947 वग़ैरह वग़ैरह। अटैक सां लॻंदो आहे जेकॾहिं प्रीपोजिशन प्लेस करिणो हुजे, असांखे पुट करिणो हुजे, त अटैक सां छा लॻंदो, ऑन। उन खां पोइ वर्ड आहे असां वटि अथॉरिटी। अथॉरिटी जी माना आहे इख़्तियार या पावर जंहिंखे चऊंसि। अथॉरिटी सां ऑन लॻंदो आहे ओवर। आई हैव नो अथॉरिटी ऑन यू, ठीकु आहे। नो अथॉरिटी ओवर यू, ऑन या ओवर लॻंदो आहे, इन खां अलावा न लॻंदो आहे। अथॉरिटी विथ, अथॉरिटी टू यू, ईअं न थींदो आहे, ठीकु आहे। इहो ग़लति आहे। अथॉरिटी सां ऑन या ओवर लॻंदो आहे। इन खां पोइ ॿियो असां वटि आहे कैंडिडेट। ही इज़ द कैंडिडेट फॉर दिस पोस्ट। ऑफ दिस पोस्ट न थींदो, ऑफ दिस पोस्ट ग़लति आहे। कैंडिडेट फॉर दिस पोस्ट थींदो आहे, ठीकु आहे न। फॉर एग्ज़ाम्पल, आई एम द कैंडिडेट फॉर द पोस्ट ऑफ, फॉर द पोस्ट ऑफ एटसेट्रा, कोई बि पोस्ट आहे, कैंडिडेट सां लॻंदो फॉर। कैंडिडेट जो मतिलबु तव्हां ख़बर आहे एप्लीकेंट्स जंहिंखे चऊंसि, ख़्वाहिशमंद। उन खां पोइ वर्ड आहे कैपेसिटी। कैपेसिटी जी माना तलब, घुर्ज, ज़रूरत या गुंजाइश जंहिंखे चऊंसि, ठीकु आहे। कैपेसिटी सां ऑफ लॻंदो आहे। ही हैज़ द कैपेसिटी ऑफ अंडरस्टैंडिंग इट, कैपेसिटी ऑफ डूइंग इट, कैपेसिटी ऑफ जेको आहे एब्ज़ॉर्बिंग इट, ठीकु आहे न। कैपेसिटी सां छा लॻंदो, कैपेसिटी सां प्रीपोजिशन ऑफ लॻंदो आहे। उन खां पोइ असां वटि ॿियो वर्ड आहे कंट्रोल ओवर। कंट्रोल जी माना आहे ज़ाब्तो, ठीकु आहे न। कंट्रोल सां छा लॻंदो आहे, ओवर लॻंदो आहे। आई हैव नो कंट्रोल ओवर यू, मुंहिंजो तो ते कोई जेको आहे वस नथो हले, कोई ज़ाब्तो न आहे। फॉर एग्ज़ाम्पल, द गवर्नमेंट हैज़ नॉट एनी कंट्रोल ओवर द जेको आहे छा चऊंसि प्राइसिस ऑफ पेट्रोल या ऑयल वग़ैरह वग़ैरह। गवर्नमेंट जो ऑयल या पेट्रोल जी क़ीमतनि ते कोई कंट्रोल न आहे। कंट्रोल ऑफ ते कंट्रोल ओवर थींदो, ठीकु आहे। उन खां पोइ ॾहों असां वटि वर्ड आहे डिस्ग्रेस। हाणे डिस्ग्रेस जी माना आहे जेका आहे ज़िल्लत, ख़ुआरी, बेइज़ती, ठीकु आहे न। हाणे डिस्ग्रेस टू, फॉर एग्ज़ाम्पल, दिस इज़ अ ग्रेट डिस्ग्रेस टू योर इंस्टीट्यूशन, ऑफ योर इंस्टीट्यूशन न, माना तव्हांजे इदारे जी इहा बेइज़ती आहे, त इहो टू योर इंस्टीट्यूशन थींदो आहे, ऑफ योर इंस्टीट्यूशन न थींदो आहे। डिस्ग्रेस टू योर इंस्टीट्यूशन। उन खां पोइ असां वटि ॿियो वर्ड आहे ग्रीफ। हाणे ग्रीफ जी माना आहे ॾुख, दर्द, ग़म, तकलीफ़, ठीकु आहे न। आई हैव ग्रीफ फॉर यू, मूंखे तुंहिंजे लाइ ॾुख आहे, दर्द आहे, ग़म आहे, ठीकु आहे न। ग्रीफ सां जेको आहे छा इस्तेमालु थींदो आहे, फॉर। अच्छा, उन खां पोइ ॿियो असां वटि वर्ड आहे हेयर। हेयर जी माना आहे विरसो, विरासत में जेका शइ मिले, ठीकु आहे। ही इज़ द हेयर टू दिस प्रॉपर्टी, उहो हिन प्रॉपर्टी जो जेको आहे वारिस आहे, मालिक आहे। हेयर सां टू लॻंदो आहे। हेयर, ही इज़ द हेयर ऑफ दिस प्रॉपर्टी न थींदो आहे। हेयर सां छा लॻंदो आहे, टू। ही इज़ द हेयर टू दिस प्रॉपर्टी, उहो हिन या हू जेको आहे हिन मिल्कियत जो वारिस आहे। हेयर टू दिस प्रॉपर्टी। उन खां पोइ 13 असां वटि वर्ड आहे ऑब्जेक्शन। हाणे ऑब्जेक्शन जी माना आहे एतिराज़, ठीकु आहे न। हैव यू एनी ऑब्जेक्शन टू इट, छा तोखे इन ॻाल्हि ते को ऑब्जेक्शन ऑन इट न थींदो अथव। फॉर एग्ज़ाम्पल, मूंखे इन शइ ते को ऑब्जेक्शन आहे, इन ॻाल्हि ते को ऑब्जेक्शन आहे, त लिखंदासीं इन ॻाल्हि ते ऑब्जेक्शन आहे, इन ॻाल्हि ॾांहुं ऑब्जेक्शन न लिखंदासीं, ॻाल्हि ते लिखंदासीं सिंधी में। लेकिन इंग्लिश में इन जी जेको आहे उहो आहे जेका फॉर्मेशन कीअं थींदी, ऑब्जेक्शन सां प्रीपोजिशन कहिड़ो लॻंदो, टू। आई हैव ऑब्जेक्शन टू इट, मूंखे इन ॻाल्हि सां ऑब्जेक्शन आहे, एतिराज़ आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि ॿियो वर्ड आहे क्वारल। हाणे क्वारल जी माना आहे झगड़ो। क्वारल एज़ जेको आहे वर्ब बि, नाउन बि इस्तेमालु थींदो आहे। क्वारल एज़ वर्ब बि इस्तेमालु थींदो आहे। टू क्वारल माना झगड़ो करणु। क्वारल जी माना सिर्फ़ु आहे झगड़ो, ठीकु आहे। क्वारल सां इस्तेमालु थींदो आहे बिटवीन, या क्वारल सां इस्तेमालु थींदो आहे विथ। इट वॉज द क्वारल बिटवीन टू ग्रुप्स, बिटवीन दीज 7 to 8 ट्राइब्स, बिटवीन टू ग्रुप्स, ठीकु आहे। सॉरी, मां अमंग सम्झां थो पियो। बिटवीन ॿिनि शयुनि जे विच में इस्तेमालु थींदो आहे, अमंग घणनि जे लाइ इस्तेमालु थींदो। दिस वॉज द क्वारल बिटवीन टू ग्रुप्स, ठीकु। उन खां पोइ क्वारल विथ सां बि थींदो आहे। डोंट क्वारल विथ, हाणे हिते मां एज़ वर्ब इस्तेमालु कयांसि थो। डोंट क्वारल विथ योर कलीग्स,
पंहिंजे कलीग सां पंहिंजे गॾु कमु करण वारनि सां जेको आहे झगड़ो न कयो। क्वारल विथ वर्ब सां विथ लॻंदो आहे, जेकॾहिं क्वारल एज़ नाउन इस्तेमालु थिए थो त बिटवीन लॻंदो आहे। उन खां पोइ असां वटि आख़िरी अॼु जो प्रीपोजिशन जो जेको वर्ड आहे उहो आहे रिग्रेट। हाणे रिग्रेट जी जेका माना आहे, रिग्रेट जी माना आहे पछतावो करणु या पछताइणु। जेको आहे कंहिं शइ खे बाद में गिल्टी फील करणु पंहिंजे पाण खे, त मां इहो कमु छो कयो या इहा शइ ईअं छो सोची या छो कयो। रिग्रेट सां लॻंदो आहे फॉर, यू विल नॉट रिग्रेट फॉर इट, तूं इन ॻाल्हि ते न पछताईंदे। रिग्रेट सां लॻंदो आहे फॉर, आई हैव रिग्रेट ऑफ इट न थींदो त मूंखे इन ॻाल्हि जो पछतावो आहे। सिंधी में चवंदासीं जो पछतावो आहे चई सघूं था, सिंधी लाइ बि चई सघूं था, लेकिन इंग्लिश में इन जे लाइ छा इस्तेमालु थींदो, फॉर। आई हैव नो रिग्रेट फॉर इट, मूंखे इन ॻाल्हि जो कोई पछतावो न आहे। अॼु जो असांजो इहो लेक्चर आहे, उमेदु आहे तव्हांखे सम्झ अची वियो हूंदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी।